अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। हिन में जेके ॿ शयूं कुल रहिजी वियूं आहिनि जेके ॿुधाइण तव्हांखे उहे ॿुधाईंदो हलां। असीं कॉल आउट्स जेके आहिनि उहे बि असीं शामिलु करे सघूं था। इंसर्ट में वञी जेकॾहिं शेप आहे, शेप में असांखे कुझु कॉल आउट्स जेके आहिनि उनजा बि असांखे ऑप्शन्स ॾिए थो। कॉल आउट्स छा हूंदो आहे, मीन्स जेको कार्टून वग़ैरह तव्हांखे जॾहिं कन्वर्सेशन तव्हां ॾिसंदा हूंदी न, तॾहिं असांखे कॉल आउट्स जो ऑप्शन ॾिए थो। सपोज़ हाणे हीअ असां कॉल आउट्स हिकिड़ो शामिलु कयो आहे जंहिंमें असीं लिखूं था हेलो, जस्ट हेलो, ऐं फॉन्ट जेको असीं थोरो हिन जो वधायूंसि, हेलो में लिखियोसीं ऐं हिनखे हाणे थोरो सेंट्रलाइज़ कयूंसि था। हेलो जो जेको सो कॉल आउट थोरी साइज़ नंढी था कयूंसि, ॾिसोसि। हिन खां पोइ हीअ हेठि असांखे हीअ ॾिसो हिननि खे जिथे बि असां रखूं अहिड़े त असीं कॉल आउट जेको हुनजी डिज़ाइन खे चेंज करे सघूं था। फॉर्मेट में ॾिसोसि हीअ कॉल आउट्स हूंदा आहिनि एडिट शेप में, हीअ बीठा आहिनि हेठि जेके कॉल आउट्स बीठा आहिनि, तव्हां कहिड़ो बि चाहियो ॾेई सघो था। उनखे अलावा असीं स्क्रीन जेके शॉट्स आहिनि उहे बि असीं हिन में शामिलु करे सघूं था। सपोज़ असीं जेको त पंहिंजी कंहिं बि स्क्रीन जो शॉट हिन में शामिलु करिणो हुजे, यानी स्क्रीन कैप्चर करे उहो हिन में शामिलु करिणो हुजे, त असीं इंसर्ट में वेंदासीं। इंसर्ट मां हीअ ॾिठो स्क्रीन शॉट में असांखे ॿ जेके आहिनि से ऑप्शन ॾिए थो। हिकिड़ो जेको त सॼी पूरी स्क्रीन जेको आहे उनजो ॾिए थो असांखे, ऐं ॿियो असांखे यानी कि असीं पाण ख़ुदि जो चूज़ करे सघूं था को बि स्क्रीन क्लिपिंग में। असां स्क्रीन क्लिपिंग ते क्लिक कयोसीं। हाणे हीअ असांजो जेको सो ॾिसोसि हितां खणोसि था या तव्हां जितां खणोसि था, तव्हां फ़िलहालु स्किप दॿाए कैंसिल था करियोसि। नेक्स्ट असीं जेको सो वर्ड न बल्कि असीं नेक्स्ट असीं डेस्कटॉप ते आणियोसि था। हीअ डेस्कटॉप ते आणियोसि था। हाणे असीं हीअ हिकिड़ो डेस्कटॉप खुलियल आहे, ॿियो हीअ आहे। हाणे असीं स्क्रीन क्लिपिंग ते वेंदासीं। जॾहिं असीं क्लिपिंग ते कयासीं त असांखे हाणे हितां खां को बि चूज़ करण जी असांखे इजाज़त ॾिए थो। सपोज़ असीं हिन मंझां को बि हिकिड़ो आइकन चूज़ करियूं या क्रोम खे सिलेक्ट करियूंसि था, ऐं हीअ असीं क्रोम जो ऑप्शन हितां खणी आयासीं। त इन हिसाब सां तव्हां ॾिसोसि पंहिंजे जेको को बि स्क्रीन वारो शॉट वठी ऐं उन में तव्हां करे सघोसि था, ऐं क्लिप करे सघो था। उनखां अलावा जेकॾहिं असीं फुल हाणे हींअर असां जेको सिलेक्ट थियल आहे न, हिकिड़ो एक्सेल सिलेक्ट थियल आहे, ॿियो डेस्कटॉप में आहे, त असीं इन वरी इंसर्ट जेकॾहिं करे सघूं था या त पंहिंजो सिलेक्ट करे आणे सघूं था। अदरवाइज़ ॿियो असांखे ऑप्शन ॾिए थो फुल जेको सो विंडो जेको उनखे स्क्रीन कैप्चर करण जे लाइ। छाकाणि डेस्कटॉप ते ॿी का विंडो खुलियल आहे, उन करे हींअर असांखे ऑप्शन न पियो ॾिए। हाणे असां ॾिसोसि ॿियो वर्ड हिन उहो खोले वियूं था, ऐं हाणे एक्सेल ते आहे। जॾहिं असीं हाणे क्लिक कंदासीं त असांखे ॿ ऑप्शन ॾिए थो। असांखे तव्हां सॼे वर्ड जो कंप्लीट ॾिसो, हीअ जेको वठी आयासीं। इन हिसाब सां तव्हां स्क्रीन शॉट बि को वठी हिन में एड करे सघोसि था।